जामशोर के पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम में चीन की सकाफ़ती रांद कुंग फू जो सालियाना मुकाबलो कोठायो वियो। ॾिसूं था जामशोर में अलीमुराद चांडियो की रिपोर्ट। जामशोर के पाक चाइना इंटरनेशनल स्कूल एंड कॉलेज सिस्टम में चीन की सकाफ़ती रांद किंग फू जो सालियानो मुकाबलो कोठायो वियो। मुकाबले में पहिरीं खां मैट्रिक ताईं पढ़ंदड़ 100 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वठी पंहिंजी ताक़त जो इज़हार कयो, जॾहिं त शयूं टोड़ण, वॾो जंप हणण ऐं कराटे जा बि जोहर ॾेखारिया विया। मुकाबले खां पोइ पोज़ीशन माणींदड़ ॿारनि खे ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾियण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिंखे ख़ानगी स्कूल जी डायरेक्टर मीरज़ादी, को डायरेक्टर आसिफ शर, प्रिंसिपल माहिरा नूर अब्बासी, किंग फू अकेडमी हैदराबाद के सदर सैयद सलमान जाफरी ऐं ॿियनि ख़िताब कयो। किंग फू जो कोर्स है स्पेशली ही ॿारनि खे स्पेशली सेल्फ डिफेंस लाइ अहम है। चाइनीज़ वारनि सां गॾु करे ही असां करायूं था ॿारनि खे, जीअं गर्ल्स ऐं बॉयज़ में सेल्फ डिफेंस जो कमु हुजे। ही बेसिकली हिकिड़ो कुंग फू परफॉर्मेंस मार्शल आर्ट्स ऑफ चाइनीज़ में असांखे मिले थो, जिनके विशु ऐं कुंग फा भी चयो वेंदो आहे। हिन जे हिसाब सां मां ॿुधाइणु चाहींदसि न सिर्फ़ु ॿार जे अंदरि सेल्फ डिफेंस जी एबिलिटी पैदा करे तो, पर हुननि खे फिज़िकली एक्टिव रखण जे लाइ, फिज़िकली हुननि खे चुस्त रखण जे लाइ बि ही कमु आणे थो। हिन जो मेजर अगरि असां रेफर कयूं कंहिं शइ ॾे त हिन जो आहे कि डिसिप्लिन ऐं स्किल ॿार खे सेखारणु थ्रू हार्ड वर्क, मेहनत ऐं पेशेंस सां। का मकसद ये कि बच्चों को मेंटली और फिजिकल फिट रखना है, सेल्फ डिफेंस के उनको टेक्निक्स कराना है, ताकि बच्चे इंटर स्कूल में सूबाई लेवल पर, नेशनल लेवल पर और डिस्ट्रिक्ट लेवल पर अपनी परफॉर्मेंस करें। जो कुंग फू है वो मार्शल आर्ट्स है, वो चाइना जी हिकिड़ी वॾी गेम आहे फाइटिंग वारी। ऐं असल में दरअसल हिते असां कुंग फू सेल्फ डिफेंस लाइ असां सिखंदा आहियूं। कुंग फू जीअं कर ॿाहिरि असांखां केरु विड़े असां उन खां पोइ हिते विड़ी सघूं। गर्ल्स सां छो हमेशह ईअं थींदो रहंदो आहे, केरु उन सां ईअं कंदा हुआ त असां में को हिमत हुजे उन्हनि खे विड़ण सां। मार्शल आर्ट जो गेम आहे ऐं उहो चाइना में आहे, उनखे फाइटिंग चइबी आहे ऐं असां उहा उन लाइ कंदा आहियूं छा लाइ असांजी सेफ्टी थिए, बदतमीज़ी करे सघे। अक्सर गर्ल्स सां ईअं थींदी आहे कि असां उन्हनि खां विड़ी सघूं, उन लाइ असां कुंग फू सिखंदा आहियूं। असां घर वारा बि पाण ई शौक़ सां सेखारींदा आहिनि। ख़ुशी थी आहे त असांखे मौक़ा मिलिया आहिनि कुंग फू पार्टिसिपेट करण लाइ। ऐं कुंग फू हिकिड़ी फिज़िकल एक्टिविटी आहे जंहिंसां असांजी जेका सिहत आहे, असां हेल्दी बि रही सघूं था ऐं मतिलबु असां फाइटिंग बि सिखी सघूं। उहो हिकिड़ी बेसिक शइ आहे जंहिंमें तव्हांखे फाइट बि सिखी सघिजे ऐं इनमें ॾाढो कुझु बि आहे, जीअं असां स्टंट्स बि सिखी था सघूं, जिम्नास्टिक वग़ैरह। अगरि तव्हां किथे प्रॉब्लम में हो, तव्हांखे फाइट अचींदी आहे त तव्हां पाण खे सेव करे था सघो। तक़रीब जी पुॼाणीअ ते बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ उस्तादनि ऐं स्कूल जे अमले खे मनता शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोर।